सिंध टीवी पारां ऐलानियल 6 डिसंबर ते जो सकाफ़ती ॾिहाड़ो आहे जंहिंमें सिंध जा ॿेट ऐं सिंध जी ज़मीन सिंध जी आहे जे उनवान सां जेको हीउ प्रोग्राम 6 डिसंबर जे हवाले सां हलंदो ऐं हर साल इहो मल्हाइबो आहे। उन सिलसिले में असां वटि नामियारा हिते अदीब दानिश्वर शाइर लेखक जामी चांडियो साहिबु आहिनि। उनखां पुछंदासीं त उन बाबति छा ॿुधाईंदा असांखे। अदा वॾी महिरबानी। काफ़ी सालनि खां वठी इहो जेको ॾींहुं आहे इहो सिंध में सकाफ़ती तरह ऐं ॿधी जे हवाले सां मुख़्तलिफ़ उनवान ॾेई पर इहो सिंध जो हिकिड़ो अहिड़ो ॼण त क़ौमी ईद जो ॾींहुं हूंदो आहे जंहिंमें सॼी सिंध गॾु हूंदी आहे ऐं सभु टीवी चैनल गॾु हूंदा आहिनि, इदारा गॾु हूंदा आहिनि, सियासी पार्टियूं गॾु हूंदियूं आहिनि, लेखक आम माण्हू। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ियूं त ईदूं या ॾींहं असांखे तहज़ीबी विरसे में मिलनि था, पर ॿिया हिकिड़ा ॾींहं क़ौमूं पंहिंजा पाण बि ठाहींदियूं आहिनि। मूंखे इंतहाई ख़ुशी आहे जीअं जामी साहब ॻाल्हि कई त असांजी जेका मीडिया आहे उहा रोल इन मामले में जेको असांजा इशूज़ जेके अहम आहिनि, ख़ासि तौर ते जेको ॿेटनि जे हवाले सां जेको हीउ ॾियारो मल्हायो पियो वञे, इन ते आउं सॼी सिंध वासियुनि खे लखे मुबारकबाद।